लगदे अली वाला, प्यारा लगदे अली वाला। सोहना लगदे अली वाला, प्यारा लगदे अली वाला। सोहना लगदे अली वाला, प्यारा लगदे अली वाला। किसी भी मैदान विचों जा सुन ले सुन ले सुन ले, नहीं ओ भजदा अली वाला। सोहना लगदे अली वाला, सोहना लगदे अली वाला, प्यारा लगदे अली वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। के बोदला साही जिस दम हांडिया दे विच पाया, मार के बोदला साही जिस दम हांडिया दे विच पाया। तेवर बदले लाल सुने दे जोश शहबाज नू आया। बोदला किथे तू हुणे सददे अली वाला, तेकू सददे सेवण वाला, तेकू सददे अली वाला, तेकू सददे सेवण वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। दी जुर्रत की थी सैयद विच तारीख दे जा गई। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। इंज दी जुर्रत की थी सैयद विच तारीख दे जा गई। बंदियां दे विच एक बंदे दी इंज दी शामत आ गई। नारा मार के हैदर दसिया दसिया दसिया, इंज गजदे अली वाला, इंज गजदे अली वाला। सोहना लगदे अली वाला, प्यारा लगदे अली वाला।
जेका यकीनन ईद आ एंजॉय करे रहिया हूंदो ऐं तव्हांखे वरी असां हिते घुरायो आहे। ईद मुबारक। तव्हांखे लख लख मुबारक हुजनि तव्हांजी सॼी टीम खे, ऑन कैमरा ऑफ कैमरा, असांजी म्यूज़िशियन हज़रात ऐं असांजी बाद में सरप्राइज़ आहे सभिनी खे जेके बि ॾे परॾे असांखे ॾिसनि पिया ऐं स्पेशली ईद जे हिन मौक़े ते ॾिसनि पिया उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां लख लख ईद मुबारकूं ऐं सिंध धरती जे सथ जे तरफ़ां ऐं किरण लगारी जे तरफ़ां सॼी टीम जे तरफ़ां लख लख मुबारकूं। सो नाइस सफ़ी, थैंक यू सो मच। मां किरण लगारी, मूंसां गॾु असांजा तमामु बहितरीनु घर भाती आहिनि तुफ़ैल अली संजरानी साहब, ऐं यकीनन आवाज़ु म्यूट कयो। ऐं तव्हां सभिनी खे बिहाइंड द कैमरा जेके असांजी सिंध में जेके बि असांजा भाउ भेनरूं बुज़ुर्ग नंढा वॾा सभई ॾिसनि पिया ऐं खाइण पीअण में मसरूफ़ हूंदा यकीनन टाइम छो त अहिड़ो ई आहे। तव्हां सभिनी खे ईद जूं लखे लखे मुबारकूं हुजनि। असांजी सिंध टीवी जी पूरी सथ जेका बिहाइंड द कैमरा ओबी ते बि आई, हींअर बिहाइंड द कैमरा बि आहिनि, सभिनी खे ईद मुबारक जी। तव्हांखे बि ईद मुबारक एसी ठाहिण जी वॾी वॾी महिरबानी। ऐं प्रोग्राम खे ईअं अॻिते असां वधाईंदासीं। असां सां गॾु तुफ़ैल संजरानी भाउ, थैंक यू सो मच। तव्हां पंहिंजी सीट वठो, मां पंहिंजी सीट थी वठां। ऐं असां सां गॾु हिकिड़ी ॿी ख़ूबसूरत शख़्सियत तमामु बहितरीनु तमामु नाज़ुक दुआ वणंदी आहे, हमेशह मुंहिंजे प्रोग्राम में जान हूंदी आहे। ऐं अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक दुआ। वालेकुम अस्सलाम, ईद मुबारक टू यू, ईद मुबारक ऑल ऑफ सिंध टीवी। ऐं तव्हांखे बि ईद मुबारक, तव्हांखे बि ईद मुबारक, जेतिरा बि सिंध में आहिनि सिंध वासी आहिनि सभिनीनि खे ईद मुबारक। ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। कीअं आहियो, ठीकु आहियो? कीअं गुज़री ॿिन्ही जी? पहिरीं तव्हां ॿुधायो पोइ तव्हां ॿुधायो। अल्हम्दुलिल्लाह ईद सुठी गुज़री ऐं हमेशह सिंध टीवी सां गॾु ईद गुज़रंदी आहे, हिन करे हीअ असांजो ॿियो घरु आहे। बाक़ी खाइण पीअण में ॿियो छा, बस थोड़ी डाइटिंग सही है ना, तो वरी महीनो पूरो ईद ईद जेका आहे उहो सुठो त्योहार आहे ऐं मोहबत ऐं प्यार जो दर्स ॾिए थो। ईद जे ॾींहुं मां हमेशह चवंदो आहियां त असां उन्हनि माण्हुनि सां ई मिलंदा आहियूं जिन्हनि माण्हुनि सां सॼो साल मिलंदा आहियूं, पर ईद जो मक़सदु इहो आहे त उन्हनि माण्हुनि सां अॼु रंज विछा तकलीफ़ूं परेशानियूं ॾुख सभु विसारे करे मिलंदो, तॾहिं ईद जो मज़ो ईंदो। तमामु बहितरीनु। तो फिर ॿियो कीअं रहियो, बहितरीनु कई न कई, छा कयो छा न? ईद जे ॾींहुं इहो थींदो आहे त राति सॼी जाॻणो पवंदो आहे। जाॻियासीं, सुबुह जो टाइम निमाज़ वग़ैरह पढ़ीसीं ऐं कोरोना जी वजह खां थोरो मुल्की हिन साल जी जेका ईदूं असांजूं गुज़रियूं आहिनि उहे थोरो ट्रबल्स प्रॉब्लम में गुज़रियूं, पर अलाह सोने जा वॾा अहसान आहिनि, करम आहिनि, उन ॾींहुं उहो हलाईंदो बि सही। ऐं इन में तमामु घणी तकलीफ़ थी आहे तक़रीबन तक़रीबन सभिनी खे, छो जो ईअं न चइबो त सिर्फ़ु ग़रीब गुरबे खे तकलीफ़ थी आहे, पर पूरे वर्ल्ड में तकलीफ़ थी आहे। ऐं अलाह पाक खां इहा उमेदु आहे त हिन ईद जी क़ुर्बानी जे खून जे हिकिड़े हिकिड़े क़तरे जे सदके इहा जेका वबा आहे जेका परेशानी आहे उहा ईसाल सवाब जे सदके इंशाअल्लाह ताला शॉपिंग वग़ैरह। असल में छा आहे, फर्स्ट ईद जेका थींदी आहे रमज़ान वारी, उन्हीअ में शॉपिंग करण जो ॾाढो मज़ो हूंदो आहे। उन में कोशिशि मां कंदो आहियां, मुंहिंजी फैमिली सां सेटिंग इहा हूंदी आहे त उन ईद ते जेके असीं शॉपिंग कंदासीं उहा 2 in 1 हूंदी, हिकु टिकट जा 2 मौज़ वठंदासीं। अगरि 2 शर्टूं वरितियूं त हिकिड़ी खे हुन ते पाईंदासीं, वरी महीने ॾेढ खां पोइ वरी कुर्बानी वारी ईद जी शॉपिंग तमामु घटि थींदी आहे। हा, उहो ज़्यादा से ज़्यादा फोकस जेको कुर्बानी ते हूंदो आहे। ऐं निमाज़ पढ़ी करे सुबुह जो टाइम स्पेशली सॼे साल में मूंखे सेवियूं मिलनि न मिलनि, पर ईद वारे ॾींहुं मूंखे सुबुह जो ज़रूरु सेवियूं मिलंदियूं। सुबुह वारे हा उज़ही जेका आहे उहा हिन साल जेका आहे उहा कोन कई आहे। उनजी वजह आहे, रीज़न्स आहे त कुझु हालात बि साथ कोन ॾिनो पिए ऐं असांजी शोबिज़ जी जेका तक़रीबन 75% सॼी दुनिया खुली आहे, पर असांजो शोबिज़ अञा तक बंदि आहे, 5 महीनो आहे। उनजी वजह खां थोरा क्राइसिस बि आर्टिस्टनि जे लाइ थिया आहिनि, आर्टिस्टनि जे लाइ ख़ासि करके, छो जो असांजो कमु जेको आहे दुआ खे ख़बर आहे त असांजो कमु राति खां पोइ स्टार्ट थिए थो। सॼी दुनिया खुली वई आहे, सुबुह जो 7 बजे खां वठी शाम जो 7 बजे तक शहर खुले थो, असांजो कमु राति जो वक़्तु आहे। हा, त उनजी वजह खां हिन दफ़ा ऐं कुर्बानी में शामिलु थिया आहियूं उन्हनि माण्हुनि सां, उन्हनि दोस्तनि सां, उन पाड़ेसियुनि सां जिन्हनि कुर्बानियूं कयूं थियूं। ऐं असांखे बि इंतज़ारु आहे त असां वटि बि थेली गोश्त जी ज़रूरु ईंदी। शॉपिंग कई न कई, छा कयो छा न कयो? हिकु दफ़ा न कई आहे, एतिरी मतिलबु शॉपिंग जो क्रेज़ न हुयो है। कुर्बानी जी ईद पर लॉकडाउन बि तव्हांखे ख़बर आहे, तो फेल वारी ॻाल्हि आहे, टाइम न मिली सकियो। बाक़ी डिस्टर्बेंस जे करे हिन करे शॉपिंग जे सिवा बि घर जा 1000 मसला हूंदा आहिनि जेके हैंडल करणा हूंदा आहिनि, त मां त कोन कई आहे। स्पेशली ॿारनि खे त कराइणी हूंदी आहे, हुननि खे त हर हाल में खपे, त बसि फैमिली जी शॉपिंग थी आहे। बाक़ी हिन दफ़ा हा हो कई, जेको साहिब हैसियत हुई हिन दफ़ा घटि एतिरो न करे सकियासीं, अलाह साईं क़बूल करे।
आमीन तमामु सुठी ॻाल्हि आहे सुठी नियत हुजे त क़बूल थी वेंदी आहे हाणे तो फिल भाउ छा प्रोग्राम में सेकंड गानो छा ॿुधाईंदो त पोइ हा दुआ न वटि गीत गीत त खूब ॿुधाईंदासीं पर चाहींदासीं त छो जो ईद जो स्पेशल डे आहे ख़ुशी जो त्योहार आहे बिल्कुलु पर हिन कॾहिं कॾहिं माण्हू ख़ुशी में रोई पवंदो आहे इहो अमूमन मूं ॾिठो आहे ऐं मूं पंहिंजे पाण में बि ॾिठो आहे जॾहिं ख़ुशी जो मौक़ो इंतिहा ते हूंदो आहे मां बि हाणे हिन वक़्तु बिल्कुलु सही ॻाल्हि सॼी दुनिया में ख़ुशी जी हिकिड़ी लहर आहे ईद जो लफ़्ज़ लेकिन उन में जेके वायरस जी वजह खां प्रॉब्लम्स क्रिएट थिया आहिनि उन में ग़रीब गुरबा तकलीफ़ माण्हू ऐं कोशिशि कजे हिन दफ़े इसाले क़ुर्बानी तमामु घटि बि थींदी पर अगरि जेकॾहिं तव्हां जंहिं जॻह ते सॼो बकरो घर फ्रिज में रखो था उन मां खणी किलो तव्हां पंहिंजे घर जे लाइ रखो उन्हनि माण्हुनि तक ज़रूरु पुॼायो स्टोर न कयो, हा स्टोर करण जो बि हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे ऑलमोस्ट जेको क़ुर्बानी कंदा आहिनि माण्हू हो फ्रीज़र करे रखी छॾंदा आहिनि मतिलबु कि असांजे फ्रीज में पई हुजे ॿ टे महीना हले पर हे क़ुर्बानी जो कॉन्सेप्ट न आहे ठीकु आहे थोरो तव्हां घर में रखो अगरि क़ुर्बानी कयो था त सभिनीनि में तक़सीम कयो ऐं स्पेशली ग़रीबनि जो ख़्यालु रखो हिन करे जेको उहो क़ुर्बानी करण जी हैसियत में न हूंदा आहिनि त हुननि जो ख़्यालु रखणु इलाही सुठी ॻाल्हि आहे सही ऐं असां सां गॾु असांजा उस्ताद तमामु इज़त वारा तमामु बहितरीनु म्यूज़िशियन ऐं तमामु बहितरीनु सिंगर उस्ताद मोहरम नाज़ ईद मुबारक तव्हांजी ईद कीअं गुज़री माइक लॻल आहे न तव्हांखे बि ईद मुबारक हुजे तुफ़ैल भाई खे हेॾा दुआ मेमून साहिबा खे ऐं सभिनी सॼी सथ खे ईद असां जंहिं महिल सिंध टीवी सां आहे पूरी फैमिली सां अल्हम्दुलिल्लाह उज़ई अॼु तव्हांजो ॾींहुं बि असां सां गॾु न ज़रूरी आहे न ज़रूरी असां गॾु आहियूं हमेशह भाई आप अपना नाम बताएं मैं फिर भूल गई दिलावर क्या हाल है ईद मुबारक खुश है चंगा भला जोड़ मतारा बाबा ईद मुबारक कीअं गुज़री ईद गिटार बजाने के अलावा अभी बकरा आया हुआ है ना ईद भी है बकरा भी है मौका भी है दस्तूर भी है तो डट के खाना है सेहत बनाना कुछ ठीक है सो मस्ती मजाक ऐं चिटचिट त हलंदी रहंदी ऐं गाने तरफ़ वेंदासीं सेकंड दुआ छा ॿुधाईंदा सरप्राइज़ हुई ये जो सरप्राइज़ इंशाल्लाह तव्हांजे अॻियां पेश कंदसि उमेद कयां थी असां सभिनीनि खे पसंदि ईंदो बिल्कुलु ईद जो गानो आहे ख़ूबसूरत ऐं बिहाइंड द कैमरा जेके असांजी फैमिली फ्रेंड्स जेके सिंध टीवी सथ आहे सॼी जेके हिते वेठी आहे जेका असांजी टीवी ते ॾिसी पई तव्हां सभिनी खे ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं ऐं ईद उल अज़हा फर्स्ट डे तव्हां सां गॾु असांजो आहे ऐं अॼु जेको अॼु जी ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो ख़ूबसूरत ही प्रोग्राम ऐं दुआ
जी वाह, वाह जी वाह। वाह वाह छा चवंदव? परदेसी नहीं आया। कोरोना लॻो पियो आहे, जहाज बंदि लॻा पिया ॿुधो ई जवाब मिली वियो। बिल्कुलु कोरोना लॻो पियो आहे, जहाज़ बंधन हिननि जे करे त जेको आहे पाण परदेसियुनि जे लाइ सॉन्ग सिंग कयो आहे। परदेस में जेको रहंदा आहिनि माशाल्लाह तमामु जेको सुठा सुठा शाइर वग़ैरह बि आहिनि ऐं हू न अची सघिया आहिनि पाकिस्तान, त हुननि जे करे सॉन्ग असां इहो गिफ्ट ॾिनो आहे, डेडिकेट कयो आहे। गॾो गॾु वक़्तु थियो आहे साई जो ब्रेक जो कारनामा जो। पूरे दुनिया खे, पूरे मुल्क खे, हर जॻह ते कुंड कुर्च में जिते जिते असांजा मुस्लमान ॾिसी रहिया आहिनि, तव्हां सभिनी खे दिलि जी गहराइनि सां ईद उल अज़हा मुबारक हुजे। ऐं मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। स्टे विद अस। एक दफ़ा ॿीहर भली कर ख़ुशि आमदीद, ईद मुबारक टू ऑल। ऐं यकीनन इंजॉय करे रहिया हूंदो, खाइण पीअण खे चिल करे रहिया हूंदो विद फैमिली। यकीनन जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि बिहाइंड द कैमरा, मुंहिंजी फैमिली बिहाइंड द कैमरा जेकी हीअ असांजी स्टाफ आहे, असांजे स्टाफ खां अलावा इन्हनि जी जेका फैमिली आहे उन्हनि सभिनी खे खोड़ सारी ईद मुबारक। दुआ तव्हांखे, तुफ़िल भाई तव्हांखे, मोहरम भाई तव्हांखे, दिलावर भाई तव्हांखे बि ईद मुबारक। तव्हां सभिनी खे ईद मुबारक। ऐं हिन खां अलावा उज़ी जॾहिं कंदा आहियो त बकरे जो कहिड़ो जेको हिसो आहे, कलेजी, गुर्दा, फेफड़, ओजरी, छा वणंदो आहे तव्हां ॿिन्ही खे? सवाल आहे असल में ईद कुर्बानी जॾहिं थिए थी त पहिरियों जो ईसाल सवाबु आहे। हा, पहिरियां हिसा कढिबा आहिनि, पंहिंजे घर जो हिसो कढिबो आहे। उन खां पोइ पहिरियों हिसो जो अच्छा अमूमन कोशिशि इहा कबी आहे त पंहिंजनि रिश्तनि में जेके ग़रीब मिसकीन पंहिंजा रिश्ता आहिनि, छो जो क़ुर पाक में बि हुकुम आहे त अहले ईमान अगरि साहिब हैसियत आहियो त पंहिंजनि ख़ासि रिश्तनि खे पहिरियां हिसो ॾियो, अहमियत बि ॾियो, सही आहे, ऐं हिसो ॾियो। बिल्कुलु साहिब हैसियत आहियो त उन में फुफियुनि जो ज़िक्र आहे ऐं फुफनि जो ज़िक्र आहे, भेणनि जो ज़िक्र आहे, भाइटनि जो ज़िक्र आहे, इन जो ज़िक्र आहे। उन खां पोइ तव्हां पंहिंजे पाड़े में ख़र्च कयो। अगरि जेकॾहिं तव्हां डायरेक्टली पाड़े में ॾियो था ऐं उहे तव्हां खां परे आहिनि त ॻाल्हि सम्झ में अचे थी। अगरि जेकॾहिं उहे तव्हांजे वेझे आहिनि मिसकिन ग़रीबनि त पहिरियों हा भाई न, छो जो उहे ग़रीब मिसकिन आहिनि। अगरि मां साहिब हैसियत आहियां उन्हनि खे। अच्छा वरी ॿी ॻाल्हि हिकिड़ी, हिन ईद जे हिसाब सां हिकिड़ी ॻाल्हि हमेशह ई माण्हू नज़र अंदाज़ कंदा आहिनि त जॾहिं ईद जी निमाज़ ख़तमु थींदी आहे, क़ुर्बानी थी वेंदी आहे, गोश्त विराइजी वेंदो आहे, त भेणनि खे, फुफियुनि खे, चाचियुनि खे, मामियुनि खे, सभिनी खे इहो इंतज़ारु हूंदो आहे त अॼु दरवाज़ो शाम तक बंदि न कंदासीं। मन को नाराज़ थियणु मोटी अचे असांजे, भाउ सां नाराज़गी आहे, भेण सां नाराज़गी। ख़ुदा जो कसम खणी चवां थो, सॼो साल उहे हिक ॿिए सां आम्हूं साम्हूं ॾिसनि था, भले नथा ॻाल्हाइनि, गुज़री वञनि था, पर ईद जॾहिं इहो ज़रूरु हुनजे दिलि में हूंदो आहे त दरवाज़ो बंदि न कबो। मन कंहिंजे दिलि में ख़्यालु थिए, छो जो उहे जॾहिं ईंदा न पोइ उन्हनि जे घर में अगरि जेकॾहिं हिकिड़ो पाणी जो गिलास बि पियो हूंदो उहो बि क़ुर्बानी में शामिल। तमामु बहितरीनु। लेकिन मुंहिंजो सवाल वरी मां रिपीट थी कयां त ईद ते बकरो जेको असां विराए छॾियो, हलो सभु थी वियो, उज़ई थी वई, विराए छॾियो, घर में रखियो, पचो, कंहिंखे कलेजी वणंदी आहे, कंहिंखे ज़ेरा हू वणंदा आहिनि, छा चवंदा आहिनि, ओजरी, मूंखे मुंडी वणंदी आहे, मुंडी ऐं ओजरी वणंदी आहे। माशाल्लाह, तॾहिं दिमाग़ एक्टिव अथव, असांजो दिमाग़ सुठो हूंदो आहे इस टाइम। दुआ तव्हां ॿुधायो। मूंखे कलेजी, मूंखे बि कलेजी वणंदी आहे, ओजरी। ऐं ख़ालिद भाउ खे छा वणंदो आहे? गॾो गॾु मिठाई पई आहे, मुंहुं मिठो करे सघो था, छो त अञा मटन पचण में टाइम आहे हिते, बकरो अञा जेको आहे दम ते आहे। ठीकु आहे जी। ऐं ईद जी ख़ुशियूं तव्हां सां गॾु हमेशह हर साल। ऐं असांजा ही ख़ूबसूरत सिंगर, ख़ूबसूरत नाला, ख़ूबसूरत घर पाती असां सां गॾु हूंदा आहिनि हमेशह। ही साथी सभई असांजा तव्हांजे साम्हूं हूंदा आहिनि। प्रोग्राम सिंधी संगीत में सिंधी संगीत स्पेशल, ईद स्पेशल इन लाइ आहे जो ईद आहे। ऐं पंहिंजा बि जेके रुठल आहिनि उहे बि परची वञो, न त असीं ज़ोरी था परचायूं। त हाणे छा ख़ूबसूरत म्यूज़िक ट्रैक आहे। हा, हमाद खुशू साहब दोस्त आहे, तमामु सुठो राइटर आहे, सॉन्ग आहे, पर हीअ थोरो शौक़ चंचल गीत आहे। ऐं ईद जे ॾींहुं जॾहिं माण्हू शौक़ चंचल ख़ुदि ब ख़ुदि हिकिड़ी शौक़ी अची वेंदी आहे। चवंदा आहिनि त कॾहिं कॾहिं ख़ुशी मिलण सां चहिरे ते बग़ैर मेकअप जो बि लाली ईंदी आहे। सही तव्हां रूहानी ख़ुशी हूंदी आहे, फीलिंग्स हूंदी आहे, सभिनी खे घणी ख़ुशी आहे। हे ख़ूबसूरत ट्रैक रूहानी फीलिंग्स हूंदी आहे न, बिल्कुलु दोस्तनि जे लाइ जेके ईद खे सेलिब्रेट कनि। शराब जा प्याला
गॾिजी गॾे मूंसां गोॾो अची वेहूं गॾिजी गॾे मूंसां गोॾो अची वेह गॾिजी गॾे मूंसां गोॾो अची वेह गॾिजी गॾे मूंसां गोॾो परे कर पंहिंजाही हिजाब जा प्याला तूं जूही अखियूं ॿई शराब जा प्याला तूं जूही अखियूं ॿई शराब जा प्याला मिली जॾहिं मूंसां खिली मिलंदो कर तूं मिली जॾहिं मूंसां खिली मिलंदो कर तूं मिली जॾहिं मूंसां खिली मिलंदो कर तूं तुंहिंजी बेरुखियो अज़ाब जा प्याला तूं जूही अखियूं ॿई शराब जा प्याला तूं जूही अखियूं ॿई शराब जा प्याला के सीने सा लगाए उम्मीद को सोमू के सीने सा लगाए उम्मीद को सोमू के सीने सा लगाए उम्मीद को सोमू के सीने सा लगाए मुझो जीव जलाइन जवाब जा प्याला तूं जूही अखियूं ॿई शराब 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 जा प्याला मूंखे छॾ प्यार सवाब जा प्याला तूं जूही अखियूं ॿई शराब जा प्याला तूं जूही अखियूं ॿई शराब जा प्याला वाह जी मार डाला मिठाई खाए सघो था हाणे मिठाई खाओ असांजे वीचारे अदा तव्हां ब्रेक ते खाइजो ज़रूरु बीपी लो न थी वञे सो प्रोग्राम सिंधी संगीत ईद स्पेशल तव्हांजे लाइ नाज़रीन प्रोग्राम कीअं थो लॻे तव्हां असांखे ॿुधाइजो आफ्टर ईद यकीनन तव्हां असांखे ॿुधाईंदा ऐं हाणे जेको आहे दुआ हे मिठाई ते विड़िया पिया भाउ ॿारनि वारा कम आहिनि हा सभिनी खे खाराए मिठाई त बीपी सभिनी बराबरि रहनि सो यकीनन ईद उल अज़हा बकरा जेको जंहिंजी अहमियत आहे उन हिसाब सां माण्हू ज़ाहि कंदो आहे खिली वई त ॿियो कुझु सम्झो सो मिठाई में मसरूफ़ हो सही आहे सो मतिलबु पहिरियों आहे त ग़रीबनि खे हक़ ॾियो अगरि फैमिली में ग़रीब आहिनि त उहा फैमिली पहिरीं आहे असांखे पोइ पाड़े वारा आहिनि यकीनन त जेके ग़रीब आहिनि उन्हनि जो हक़ ठहे थो असां भला घटि खाईंदासीं मिड़े ई हक़ीक़त आहे हा कुर्बानी लफ़्ज़ जी माना त तमामु घणी आहे खाई वठो न भला मिठो बात कुर्बानी लफ़्ज़ जी माना तमामु वॾी आहे ऐं उहा वॾी हुजण बि खपे बिल्कुलु कंहिंखे माफ़ करणु हिन ईद ते हा इहो बि कुर्बानी जो हिकिड़ो सुवाल आहे कंहिंखे मुस्कुराहट ॾियणु ॿियो कुझु नथो ॾेई सघां इहो बि कुर्बानी जो साथ सवाब आहे ऐं सभ खां वॾी कुर्बानी आहे कंहिंखे माफ़ करणु मिठो ॻाल्हाए महफ़िल फुरे वे दुआ गाने तरफ़ वेंदासीं जी जी ॾिसो मिठाई खाधी मिठो ॻाल्हायो हा 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 बिल्कुलु छा ॿुधाईंदो
ख़ूबसूरत शाइरी, ख़ूबसूरत कलाम, ख़ूबसूरत आवाज़, छा चवणु चाहींदो ॿ लाइनूं ब्रेक ते वञण खां पहिरीं? ऐं असल में छा आहे त इन धरती जी ख़ुशबू आहे, इन जो असांजे मथां एहसान आहे, बिल्कुलु बिल्कुलु ख़ासि असां सिंध धरती जे मथां एहसान आहे जो हज़रत लतीफ़ शहनशाह बादशाह जी शख़्सियत हिन सरज़मीन सां मुंसलिक आहे, लाल शहबाज़ कलंदर सेवाणी मुंसलिक आहे, सचल सरमस्त मुंसलिक आहे, स्वामी मुंसलिक आहिनि, हिते सूफ़ी मुंसलिक आहिनि ऐं सहाबी बि आहिनि असांजे धरती ते। हिन धरती में असांजो साह हमेशह रहंदो इंशाअल्लाह। तमामु बहितरीनु पोइ इहो तमामु बहितरीनु ॻाल्हि ऐं इहा ईद जी निस्बत सां हुई त जेकॾहिं असीं पंहिंजे हर शइ सां मोहबत कयूं था ऐं प्यार कयूं था सिंध धरती त उनजो पहिरियों हक़ आहे। पहिरियों हक़ आहे, सही। दुआ एल्बम कयो, छा कयो, केतिरा सॉन्ग्स हींअर ईद ते छा प्रोग्राम? मां एल्बम कयो, हुनमें 8 सॉन्ग्स हुआ और रिलीज़ अल्हम्दुलिल्लाह थी चुको आहे। ईद जो गिफ्ट हुयो सभिनीनि जे लाइ। जेको मां ट्रैक पेश करे रही आहियां उहो सभु मुंहिंजे एल्बम जा ई आहिनि। असांजी कोशिशि हूंदी आहे जेको ईद आहे त पंहिंजे जेको ॾिसंदड़ आहिनि, व्यूवर्स आहिनि, हुननि जे साम्हूं नवियूं शयूं जेको असां पेश कयूं ताकि हू एंटरटेन थियनि ऐं ईद खे इंजॉय कनि। तमामु बहितरीन। अगेन तव्हांजी फैमिली दुआ अदा, तव्हांजी फैमिली, तव्हां आपकी फैमिली, तव्हांजी फैमिली, तव्हां सभिनी फैमिली खे ईद जी खोड़ सारी मुबारक हुजनि। ऐं जेके असांखे ॾिसनि पिया बिहाइंड द कैमरा उन्हनि खे बि ईद मुबारक, जेके ऑन द स्क्रीन ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे बि खोड़ सारियूं ईद जूं मुबारकूं। असांजी फैमिली जेके आहिनि, सैयद ख़ालिद शाह जी फैमिली आहे, हैदर जी फैमिली आहे, जमाली भाउ जी फैमिली आहे, सुमरो भाउ जी फैमिली आहे, राजपर भाउ जी फैमिली आहे। हाणे नाला विसरी विया त हाणे हिते ईंदमि। सो गॾो गॾु वक़्तु थियो आहे नंढी साई नंढी ब्रेक जो, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहो सिंध टीवी। मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। ईद मुबारक। एक दफ़ा ॿीहर भली कार ख़ुशि आमदीद। मां प्रोग्राम सिंधी संगीत में तव्हांजी मेज़बान किरण लगारी। तव्हां सभिनी खे ईद जूं खोड़ सारी मुबारकूं। ईद जो पहिरियों ॾींहुं यकीनन तव्हां इंजॉय करे रहिया हूंदो पंहिंजी फैमिली सां, ऐं उज़ई बि थी हूंदी हर जॻह ते, हर घर में। यकीनन हिसा पती कजो, हिसा सभिनी खे बराबरि ॾिजो। पहिरीं ग़रीबनि, जेके बि ग़रीब आहिनि, जिन्हनि खे बि ज़रूरत आहे, जेके कॾहिं गोश्त न अफोर्ड करे सघंदा आहिनि, स्पेशली ॿकरो महांगो आहे, जेके वीचारा ॾियाड़ी ते आहिनि, उन्हनि जो पहिरियों हक़ आहे, तव्हां उन्हनि खे गोश्त ज़रूरु ॾिजो। ठीकु आहे। असांजी रिक्वेस्ट आहे वधीक तव्हांजो पंहिंजो ज़मीर दिलि चए जीअं तव्हां उहो कयो। प्रोग्राम सिंधी संगीत में अगेन तव्हां सभिनी खे भली कार, पूरे पाकिस्तान खे सिंध टीवी सथ जी तरफ़ां ईद जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। ऐं हाणे असां गाने जी तरफ़ वेंदासीं, लेकिन गाने सां वञण खां पहिरीं तुफ़िर भाई खां सवाल आहे। तुफ़िर भाई, सादगी ते केतिरो बिलीव कंदा आहियो, या शो ऑफ घणो हुजणु खपे, या छा इंसानियत छा हुजणु खपे? ॿ सवाल गॾिजी विया। सादगी अंदर में हुजणु खपे। हा, जॾहिं इंसान जे अंदर में सादगी ईंदी आहे त पोइ लिबास बि ऑटोमेटिक, सुठो लिबास बि पाण ख़ुशबू छॾींदो आहे त हिन माण्हू जे अंदरि सादगी आहे। बिल्कुलु। पर जेकॾहिं अंदरि इंसान जो अंदरि कारो कांव, लतीफ़ सरकार चए अंदरि कारो कांव ॿाहिरियां ॿोली हंज जी, अहिड़ो ठलो थां भनी छो न भोरा कजे। त हक़ीक़त इहा आहे त सादगी जेकॾहिं मुंहिंजे वजूद जे अंदरि आहे त ऑटोमेटिकली मुंहिंजे ब्लड में बि शामिलु हूंदी, मुंहिंजे अखियुनि में हया शर्म में बि शामिलु हूंदी। जॾहिं मुंहिंजी अल्फाज़ मुंहिंजे दिलि मां निकिरी करे ज़ुबान ते ईंदा, सख़्तु हूंदा ऐं सादगी हूंदी, तूं ऑटोमेटिकली नरम थींदा त न मां हिनखे दड़को न ॾियां ऐं मूंखे ईअं न करणु खपे। ऐं जॾहिं माण्हू करे वेंदो आहे पोइ सोचींदो आहे त मूंखे ईअं करणु न खपे हा। सादगी वारो माण्हू जेको हूंदो आहे, या इंसानियत वारे इख़लाक़ियत वारो माण्हू हूंदो आहे, उन जा लफ़्ज़ भले केॾा बि सख़्तु दिलि मां निकिरंदा आहिनि, ज़ुबानुनि जो साथ ॾींदी आहे त तूं अहिड़ो माण्हू न आहीं जो तूं इहे सख़्तु जुमिला इस्तेमालु करी, पोइ बाद में पछताई, बाद में तूं उनखां एक्सक्यूज़ करी या उनखां माफ़ी घुरी। इन खां पहिरियां लफ़्ज़नि जो इहा सादगी आहे। सुठा कपिड़ा पाइणु हुकुम आहे, साफ़ सुथरो रहणु हुकुम आहे। अगरि जेकॾहिं तूं सुठा कपिड़ा बि पाईं ऐं अल्लाह पाक जी तरफ़ां तुंहिंजे मथां ख़ासि करम नवाज़ी बि हुजे, हाणे जॾहिं तूं हली, तूं ॻाल्हाई, तूं ॾिसी, तॾहिं तुंहिंजी अंदरि जी ख़बर पवंदी त तूं इन लिबास मुताबिक़ सादगी पसंदि आहीं या इन्हनि कपिड़नि मुताबिक़ सख़्तु आहीं। बिल्कुलु। कॾहिं कॾहिं कल्फ वारा कपिड़ा हार्ड हूंदा आहिनि, ॾाढा अकड़जी वेंदो आहे इंसान, अकड़जी वेंदा आहिनि। पर जेकॾहिं तव्हां सादा आहियो त उहो जेको कल्फ वारो कपिड़ो उहो बि तव्हांखे सादगी महसूसु कंदो। कॾहिं कॾहिं कल्फ वारा कपिड़ा अंदरि खां बि ज़्यादा कड़क हूंदा आहिनि। उन्हनि जे लफ़्ज़नि मां ख़बर पवंदी आहे त हे माण्हू लिबास में बि अहिड़ो आहे ऐं अंदरि बि अहिड़ो आहे। हुजणी खपे तबियत में, सोच में, निगाह में, लफ़्ज़नि में उनखे सादगी हुजणु खपे। पर अगरि तूं सुठी पोशाक पाईं थो त उन रब जा शुक्र अदा कर
लख लख शुक्र अदा कर जो उन्हीं तो इन क़ाबिल बनायो आहे तो तूं सुठी पोशाक ख़रीद करे सघीं। बेशक, तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु। गॾो गॾु मुंहिंजे ख़्याल में मैसेज बि तव्हां खां वठंदी वञा, भई मैसेज तव्हां ॾेई छॾियो पंहिंजे व्यूवर्स खे, छो त अञा टाइम आहे पर मतां बि मैसेज मां हमेशह ईद जो ॾींहुं आहे, ईद जो मौक़ो आहे, ख़ुदा जे वास्ते अगरि जेकॾहिं तव्हां में रती भर बि ईमान आहे ऐं इस्लाम सां मोहबत आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत आहे, पंहिंजनि ओशाकनि सां सभिनी सां मोहबत आहे, त बराए महिरबानी करे हिन ईद ते मुआफ़ करण जो आगाज़ कयो। बिल्कुलु बिल्कुलु अॼु तव्हां आगाज़ कयो, मुंहिंजो ईमान आहे हीउ सॼो साल तव्हां गुरबत में बि हूंदो त तव्हांजो दिलि सुकून में ऐं मुतमिन हूंदो। अगरि जेकॾहिं हिननि ॾींहंनि में बि तव्हां मुआफ़ न कयो, पोइ तव्हां कमाईंदव पिया, उहो वॾी ॻाल्हि त जॾहिं इंसानु मुआफ़ कंदो आहे त मुंहिंजे हिसाब मुताबिक़ अगरि जेकॾहिं हिकिड़े पासे ॾे पथर रखिजे तराज़ू में ऐं हिकिड़े पासे ॾे माफ़ी वारो लफ़्ज़ रखिजे त उहो माफ़ी वारो लफ़्ज़ भारी थींदो आहे। तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु, माफ़ करणु सिखनि बसि। तमामु सुठी ॻाल्हि आहे। दुआ ईद जी जीअं ईद जी शाम आहे ऐं यकीनन माण्हू खाइण पीअण में बि मसरूफ़ आहिनि, गॾो गॾु शॉपिंग वॉपिंग जेका कई हूंदनि उस ई वधीक फोकस कयो हूंदनि डेफिनेटली। छा था सम्झो ख़ुशियूं किथे आहिनि इंसान वटि, ख़ुशियूं कीअं ॻोल्हणु खपनि असांखे? इंसान जे अंदरि आहे, अगरि इंसान ॿाहिरि कढणु चाहे त हिन करे अॼुकल्ह जो माशरो बि चयो या दुनियादारी चयो, जेको बि चयो, साम्हूं कुझु ऐं पोयां कुझु हूंदा आहिनि, दिलि में नफ़रतूं रखे पोइ बि खिली मिलंदा आहिनि। त मुंहिंजो चवण जो मक़सदु हे आहे कि जीअं बि मिलो दिलि साफ़ करे मिलो, तव्हांजी नाराज़गी आहे या कोई बि मसइलो मसाइल आहे, चाहे पाण में हुजे, दोस्तनि में हुजे, फैमिली में हुजे या कंहिंसां बि हुजे या तव्हांजे कोलिग्सनि सां बि हुजे, त हुननि खे ख़तमु करे इंसान ख़तमु करे मिली जुली रहे त दिलि साफ़ थींदो आहे। अगरि दिलि में कोई ॻाल्हि ईंदी आहे त पोइ ॻाल्हाइण या वेहण जो दिलि न चवंदो आहे। पर ईद जो अहिड़ो मौक़ो आहे सुठो माशाअल्लाह, त पंहिंजो दिलि साफ़ कयो ऐं पंहिंजे प्यारनि सां गॾु ख़ुशि प्यार ॾियो, प्यार वठो, प्यार में ई मज़ो आहे। गॾो गॾु तुफ़ैल संजराणी आवाज़ में बि मज़ो आहे। तुफ़ैल भाउ छा ॿुधाईंदो? हिकिड़ो ज़बरदस्त गीत आहे जी, ही उन्हनि सभिनी दोस्तनि जे लाइ जेके ॾे परॾे रहनि था ऐं पंहिंजनि दोस्तनि जो घणो इंतज़ारु कनि था ऐं ख़ासि करके मोहरम जो बि घणो इंतज़ारु कनि था। इहो ख़ूबसूरत ट्रैक तव्हां सभिनी जे लाइ, सिंध टीवी जी साथ जे लाइ, ऑन कैमरा ऑफ कैमरा दोस्तनि जे लाइ ऐं सॼी दुनिया में डेडिकेट था कयूं। सच्ची असां यारी रखिया, जिते रखिया त सच्ची असां यारी रखिया, धोखेबाज़न सां बि वफ़ादारी रखिया, जिते रखिया त सच्ची असां यारी रखिया, जिते रखिया त सच्ची असां यारी रखिया। सच्ची असां यारी रखिया, जिते रखिया। असां जान लुटायूं कॾहिं कंहिं यार खां, असां को
सच्ची असां यारी रखी आ जिते रखी आ त सच्ची असां यारी रखी आ शाह आहे असूल जिंदगी जो असां भरम रखियो असां ताई दोस्ती जो अनवर शाह आहे असूल जिंदगी जो असां भरम रखियो असां ताई दोस्ती जो दिली दोस्तन लाइ जान सारी रखिया जिते रखिया त सच्ची असां यारी रखिया जिते रखिया त सच्ची असां यारी रखिया धोखेबाज़न सां बि वफ़ादारी रखिया जिते रखिया त सच्ची असां यारी रखिया जिते रखिया त सच्ची असां यारी रखिया बेहतरीन तमामु बेहतरीन मज़ो अची वियो जिते बि रखी आहे त सची पकी यारी रखी आहे हिन में कोई शक न आहे वफ़ादारी रखी आहे वाह न त दुश्मनी थींदी आहे न हा धोखेबाज़न सां बि वफ़ादारी रखी आहे जिथे रखी आहे त असां सची यारी रखी आहे पर हाणे एतिरी बि वफ़ा न कबी धोखेबाज़नि सां न त उनखे वधीक मौक़ो मिली वेंदो आहे छा कया दुआ एग्जैक्टली सही पिया चओ वधीक जे पाण एतिरो कंदासीं त पोइ धोखेबाज़ त वधीक चवंदा बसि पाण असांखे बग़ैर माण्हू रही कोन था सघनि हा न हिलजी वेंदा सो ईद जो मौक़ो आहे अॼु ईद आहे ऐं ईद में इंजॉय कयो ख़ुशि रहो पंहिंजनि सां रहो ख़ुशि रहणु ॾियो ॿियनि खे थैंक यू सो मच दिलावर भाई सही नाम लिया न शुक्र है थैंक यू सो मच ऐं मोहरम भाई थैंक यू सो मच इंशाल्लाह वरी गॾु आहियूं लाइव आहियूं बेफ़िक्र अञा पाण वेठा आहियूं सो दुआ थैंक यू सो मच तुफिल भाई थैंक यू सो मच बिहाइंड द कैमरा अज़ीज़ सुमरो इरफान डहर ऐं बख्श राजपर आहिनि ऐं जमाली भाई नवाज़ जमाली ऑनलाइन एडिटर हैदर लाड़क आहिनि डायरेक्टर सैयद ख़ालिद शाह ओबी ते आहिनि मामा आरिफ़ ऐं यूसुफ अली एडिटर आहिनि असांजा ओवरऑल सिंध टीवी जी मैनेजमेंट टीम खे सभिनी खे ॾियो इजाज़त पूरी सिंध टीवी खे सभिनी जी फैमिली खे असांजी फैमिली खे तव्हांजी फैमिली खे दिलि जी गहराइनि सां जेके असांजा पर डे में सिंधी भाइर आहिनि ऐं जेके बि ओवरऑल मुस्लिम जिते कंट्रीज़ आहिनि सभिनी खे ईद जूं खोड़ सारी मुबारकूं जिते असांजी ट्रांसमिशन ॾिसी रहिया आहियो ॿुधी रहिया आहियो ऐं इंशाल्लाह सदाईं गॾु ईअं असांखे ॾिसो सिंध टीवी ते ईद मुबारक टू ऑल ऐं हाणे गाने तरफ़ वेंदासीं दुआ टकी जयार न